अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे रोशनीअ जे पंध में। लेखक सोभो ज्ञानचंदाणी। सिन्फ़ आतम कहाणी। छापो पहिरियों। छापे जो साल 2013 ईस्वी। छपाईंदड़ माय पब्लिकेशन सखर सिंध। किस्त 5। नई दुनिया रिसालो जेको शिकारपुर मां गोबंद पंजाबीअ जो 1941 ईस्वीअ खां जारी कयल हो, उहो खणी हू कराची आयो ऐं मेरी वेदर टावर जे साम्हूं हिकु प्रेस जंहिंजो मालिक रामचंद हो, उन मां उहो रिसालो कढणु शुरू कयई। शिकारपुर वारे दौर में उहो हिकु तबज़ाद किताब सर्द आऊं ऐं ॿियो क्रोपाटन जो नौजवाननि ॾांहुं बरकत अली आज़ाद जो तर्जुमो थियल छपाए चुको हो। गोबिंद पंजाबी हिकु ख़ुशहाल जोहिरी हो ऐं हिन जी दोस्ती घणे भाङे कम्यूनिस्ट ख़्यालात रखंदड़नि सां हुई। हू हींअर बि बम्बई में को कारखानो हलाए रहियो आहे ऐं अक्सर संदसि ज़िक्र जेके बि तरक़ी पसंद हिंदुस्तान वेंदा आहिनि से कंदा रहंदा आहिनि। कुझु कहाणियुनि जा किताब बि हिन उते छपाया आहिनि। तरक़ी पसंद अदबी तहरीक खे बि हिन पंहिंजी हड़ा ऐं वड़ा काफ़ी कुझु ॾिनो आहे। कराची पहुचण सां कामरेड जमालुद्दीन बुखारीअ ॿुधायो त गोबिंद पंजाबी पंहिंजो रिसालो पार्टी जे सरपरस्तीअ में गोबिंद माली खे ॾेई वियो आहे। पार्टी ऑफिस ऐं बोहरा पीर जे भरिसां नई दुनिया वारी ऑफिस बि हू पार्टीअ वारनि जे हवाले करे पाण वापसि शिकारपुर हलियो वियो आहे। नई दुनिया रिसाले ज़रिए असां सिंधी अदब जी नई तरक़ी पसंद ऐं रोशन ख़्याल दौर जी शुरूआति कई ऐं पहिरियों किताब तबज़ाद कहाणियुनि जो रेगिस्तानी फूल जे नाले सां छपायो। तंहिंखां पोइ प्रिया फुटी बि जल्द कढियोसूं। उन्हनि ॿिन्हिनि किताबनि में मुंहिंजूं 2-3 कहाणियूं शाया थियल आहिनि, जंहिंजे लाइ गोबिंद माली चवंदो हो त ही कहाणियूं घटि ऐं ख़ाका वधीक आहिनि। सिंधी अदबी तहरीक सिंधी अदबी संगत जे नाले सां वजूद में अची चुकी हुई, जंहिंमें गोबिंद माली, शेख अयाज़, शेख रियाज़ ऐं ॿिया केतिरा असांजा दोस्त शरीक थींदा रहंदा हुआ। ख्वाजा अहमद अब्बास जो नाविल हिकु वापसि न आयो जे नाले सां पिणु सिंधीअ में तर्जुमो थी चुको हो ऐं उन सां गॾु कृष्ण चंद्र, सादत हसन मंटो ऐं अहमद नदीम कासमी वग़ैरह जूं आगाटियूं कहाणियूं बि सिंधीअ में काफ़ी तादाद में तर्जुमो थियूं। असांजे सरगर्म ऐं मुतहरिक थियण सां सोशलिस्ट ख़्यालनि वारनि अदीबनि खे बि रीस आई ऐं मोहन पंजाबी हिकु रिसालो हिंदुस्तानी साहित्या आस्थान ऐं बिहारी लाल छाबड़िया बि किताबी सिलसिलो शुरू कयो। गोबिंद माली ऐं मां 1945 ईस्वीअ जे शुरूआति में रेगिस्तानी फूल ऐं प्रिया फुटी जा किताब खणी सिंधी दोस्तनि खां माली मदद वठण लाइ हैदराबाद, नवाबशाह, ठारूशाह, शिकारपुर ऐं लाड़काणे मां चकर लॻाए आयासूं। कामरेड हैदरबख्श जतोईअ खां बि उन वक़्तु हैदराबाद में रहंदड़ अदीबनि मुतलिक़ पुछा ॻाछा कईसूं। हिन तीरथ वसंत जंहिं चिणगू किताब छपाए उन ज़माने में वॾो दाद हासिल कयो ॾांहुं मोकिलियो, जंहिं ॿुधायो त हिन वटि किताब भगत कंवर छपाईअ लाइ तयारु हो, पर बिना मुआवज़े उहो किताब छपाए ॾियण खां इनकार कयाई। तीरथ उहो किताब बाद में इंडियन एकेडमी ऑफ लेटर्स खे छपाइण लाइ ॾिनो, जंहिं लाइ खेसि ख़ासो मुआवज़ो मिलियो हूंदो। हैदराबाद मां पुराणी छपचंदड़ सिख साहित्य सभा ऐं साधू वासवाणीअ जा किताब 1930 ईस्वीअ खां वठी छपचंदा रहिया हुआ, पर तमामु वॾो नालो जगत आडवाणी जो आहे, जंहिं ज़िंदगी नाले सां रिसाला, नाविल ऐं कहाणियूं छापणु शुरू कया हुआ, जेके दुनिया भर जे वॾनि अदीबनि जा शाहकार हुआ। मूंखे यादि थो पवे त जगत जे किताबनि जी चूंड तमामु सुठी ऐं नामवर अदीबनि जे लिखणनि ते ॿधल हूंदी हुई। उहो साॻियो कमु बाद में हिंदुस्तान लॾे वञण खां पोइ बि कंदो रहियो। किताबनि लाइ उन मुहिम दौरान का ख़ासि माली मदद कोन मिली ऐं सवाइ 4-5 सवनि या हज़ारनि जे कंहिं वटां बि वधीक चंदो न मिलियो। 1945 ईस्वीअ खां पोइ ॿी आलमी जंग ख़तमु थी चुकी हुई ऐं दुनिया भर में तरक़ी पसंद मज़दूर तहरीकुनि खे वॾी हथी आई। यूरोप ऐं रूस में कम्यूनिस्ट हुकूमतनि ऐं तहरीकुनि ॿी महाभारी लड़ाईअ में जेको किरदारु अदा कयो, उन करे सॼी दुनिया में इनक़िलाबी हलचल जो सिलसिलो शुरू थी वियो। मां जॾहिं जेल खां ॿाहिरि आयुसि त मूंसां जेल अंदरि पंहिंजे असर में आयल नौजवाननि जो हिकु वॾो अंग साथी हो। उन्हनि मां 6 ॼणा कुल वक़्ती कारकुन हुआ। फ्रेंड्स ऑफ सोवियत यूनियन जे नाले हेठि हिकु इदारो अंदरि कुमार
गुजराल जी अॻुवाणीअ में हली रहियो हो। गुजराल लाहौर ऐं झेलम छॾे इम्पोर्ट एक्सपोर्ट जो बि इदारो क़ाइमु कयो ऐं असां सां गॾिजी कमु करे रहियो हो। हू हिकु वॾो मुक़रर ऐं ज़हनी तौरु साफ़ बेतअसुब इंसानु आहे। हिन असांजी हिकु वॾी शानदार कमु कंदड़ AK हांगल सां वाक़फ़ियत कराई, जेको बाद में दर्जन जे यूनियन जो रूह रवां बि थियो। हू पाण उन वक़्तु कराची जे बहितरीन दर्जी खाने डायमंड टेलर्स में मास्टर कटर हुयो, जंहिंजी माना त हू कपिड़ो मापे कटे ऐं पैंटूं ऐं कोट दर्जन खे ॾींदो हो, जेके तक़रीबन 30 दर्जी सिबी कराचीअ जे वॾे तबिके जे माण्हुनि खे मुहैया कंदा हुआ। हू हिन वक़्तु बि हाल हयात आहे ऐं बम्बईअ जी फिल्म इंडस्ट्री में अक्सर तमामु चोटीअ जा किरदार अदा कंदो आहे। हू तमामु सुठो ॻाईंदड़ ऐं वेसा जोॻो दोस्त बि आहे। सिंध जे सभिनी ॻाईंदड़नि जन पाकिस्तान बाद नालो कढियो उन्हनि खे सुञाणंदो हो। खेसि मौसीक़ीअ जी ख़ासी ॼाण आहे। 1944 ईस्वीअ में जॾहिं नारायण दास बेचर जेल मां छुटो त हिन खे सरकारी तौरु श्रीलंका रवानो कयो वियो, छो त श्रीलंका उन वक़्तु हिंदुस्तान जो हिसो हुई। संदसि गैर हाज़िरीअ में संदसि कमु काज़ी मुज्तबा जे हवाले कयो वियो, जेको कम्यूनिस्ट पार्टीअ सां वाॻियल हो। सो तक़रीबन सभिनी यूनियन्स में नुमायां रोल अदा करे रहियो हो। असां समूरा दोस्त संदसि मदद सां सॼी मज़दूर तहरीक ते छांइजी वियासीं। मुंहिंजो नुमायां रोल उन्हनि यूनियन्स में हुयो जेके ESUB, बर्मा शेल, स्टैंडर्ड ऑयल, काल्टेक्स कंपनियुनि वारनि मुलाज़मनि जूं हुयूं, छो त उन्हनि जा मालिक ऐं मैनेजर अंग्रेज़ ऐं अमरीकन हुआ। उन करे उन्हनि सां मुंहिंजो तालुक़ु बहसत ट्रेड यूनियन लीडर जे वधीक हूंदो हो। उन वक़्तु अक्सर सामूंडी जहाज़नि जी मरमत वारियूं कंपनियूं बि अंग्रेज़नि ऐं अमरीकन जूं हुयूं। उन्हनि सां लिख पढ़ अंग्रेज़ीअ में करणी पवंदी हुई ऐं तकरारी ॻाल्हियुनि बाबति बहस मुबाहिसो करण बि मुंहिंजी ज़िम्मेवारियुनि में शामिल हो। शागिर्दनि में कीरत बाबाणी ऐं गुलाब भगवानाणीअ जी कराची अचण खां पोइ कारकर्दगी बहितर थी वई हुई। आम तरह शागिर्द कांग्रेस सोशलिस्ट तहरीकुनि खां मुतासिर थियल हुआ, पर असांजे शागिर्द तहरीक में शामिलु थियण सां कम्यूनिस्ट तहरीक खे वधीक ओज हासिलु थियो, छो त कम्यूनिस्टनि ते हिकु आम इल्ज़ाम हो त उन्हनि 1942 ईस्वीअ जे तहरीक में हिसो न वरितो। पर असां कम्यूनिस्ट हाउस हुआसीं जन शागिर्दनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए जेल काटियो हो ऐं मुसीबतूं सठियूं हुयूं, सोटा खाधा हुआ, मथा फाड़ाया हुआसीं। उन करे गदारीअ जो इल्ज़ाम असां ते लॻी न पिए सघियो। शागिर्द तहरीक में 2 सिलसिला हली रहिया हुआ, हिकु ऑल इंडिया स्टूडेंट्स कांग्रेस ऐं ॿियो असांजी ऑल इंडिया स्टूडेंट्स फेडरेशन। मां अॻे ई चई चुको आहियां त 1942 ईस्वीअ खां वठी असां सिंध स्टूडेंट्स फेडरेशन जे नाले सां मथियन ॿिन्हिनि शागिर्द तहरीकनि खां जुदा थी सिंध में हिकु गॾियल सोच सां कमु करे रहिया हुआसीं। मुंहिंजे जेल मां निकिरी अचण खां पोइ न सिर्फ़ु अदबी महाज़ ते हिकु नओं तहरुक पैदा थियो, पर मज़दूर ऐं पोरियत तहरीक बि वॾी छाल ॾेई सरगर्म बणिजी वई। मुंहिंजनि पुराणनि लाॻापनि जो फ़ाइदो वठंदे शागिर्द तहरीक सां वाॻियल कीरत बाबाणी, गुलाब भगवानाणी, शेवाजी, सेल मीर चंदाणी, अनेशी वदियार्थी ऐं ॿियनि शागिर्दनि असांजी हर महाज़ ते मदद करणु शुरू कई। यूरोप में बि अज़ीम जंग ख़तमु थी चुकी हुई ऐं जापान सां मुक़ाबले लाइ रूस जी सुर्ख़ फ़ौज मंचोरिया, कोरिया ऐं उत्तर ओभर चीन खे आज़ादु कराइण लाइ तेज़ीअ सां वधी रही हुई। ॿिए तरफ़ ॾखण ऐं ओभर खां अमरीकी, वियतनामी, इंडोनेशी, बर्मी, इनकलाबी ऐं आज़ादी पसंदि क़ौमूं चियांग काई शेक जे सरकार खे मदद करण लाइ जापान सां मुक़ाबले में आयूं। उनखां जल्द ई पोइ सदर रोज़वेल्ट जो मौत थियो ऐं नायब सदर ट्रोमिन जापान जी नागासाकी ऐं हिरोशिमा जे मथां बम किराइण जो हुकुम ॾिनो, जंहिंजे नतीजे में जापानी हुकूमत हिकदमि जंग ख़तमु करे पेश पवण जो फ़ैसिलो कयो। जेकॾहिं एटम बम जापान जे शहरनि मथां न किराया वञनि हा त अंदाज़े मूजिबि 2.5 लख अमरीकी फ़ौजी जापान खां कब्ज़ो छॾाइण लाइ अॻिते वधनि हा। ट्रोमिन ॾाढी फुर्ताई ऐं तेज़ीअ सां न सिर्फ़ु अमरीकन जूं जानियूं बचायूं, पर हिन रूस खे बि रिवायती जंग खां प्रीमिप करण लाइ उहो हथियार कमु आंदो, जंहिं बाद में सॼी दुनिया जे क़ौमुनि खे एटमी हथियार तयारु करण लाइ मजबूर कयो ऐं सर्द जंग जो अमरीका ऐं कम्यूनिस्ट मुल्कनि जे विच में आगाज़ थियो।
समूरा इत्तेहादी मुल्क उन ॻाल्हि ते मुतहद हुआ त जापानी फ़ौजूं जंग जी तुर्त उकलाउ लाइ पंहिंजे साम्हूं बीठल फ़ौजुनि ॾाढो हथियार फिटा कनि ऐं उन मौक़े जो फ़ाइदो वठंदे जापानियुनि उत्तर ओभर चीन में माओ ज़ेतुंग जे कम्यूनिस्ट फ़ौजुनि, वियतनाम में होचीमू, इंडोनेशिया में सोइकारनो कम्यूनिस्टनि जे इत्तेहाद ऐं बर्मा में आंग सांग ऐं संदसि साथियुनि ऐं मलेशिया अंदरि सरगर्म कम्यूनिस्ट तहरीक जे सरवाणनि ॾाढो हथियार फिटा कया। नतीजे में अंग्रेज़नि खे बर्मा, मलेशिया ऐं इंडोनेशिया खे आज़ादु कराइण लाइ मुतहद क़ौमी तहरीकुनि सां जंग जोटणी पई। करोड़ा माण्हू उन्हनि अंग्रेज़ी, फ्रेंच ऐं डच साम्राज्य जे मुक़ाबले लाइ उथी खड़ा थिया, जंहिंखां पोइ उन्हनि तहरीकुनि में वॾी उमंग सां सल्तनत शाही जो ख़ात्मो आंदो। ख़ुदि हिंदुस्तान में सुभाष बोस जी इंडियन नेशनल आर्मी 10 चोटी जे ऑफिसरनि ते गद्दारी जो केस हलाइण ख़िलाफ़ जिदोजहद कई ऐं पूरी क़ौम यकमुश्त थी कमर कशे बीठी। कम्यूनिस्ट, सोशलिस्ट, कांग्रेसी ऐं मुस्लिम लीगी सभु गॾिजी अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारींदा रहिया ऐं हिंदुस्तानी फ़ौज जे अंदरि इंडियन एयरफोर्स में बुख हड़ताल थी ऐं नेवी में शोरश जनम वरितो। अंग्रेज़ी फ़ौज जा जेके कम्यूनिस्ट ऐं ट्रॉटिस्काइट ऑफिसर ऐं सोल्जर हुआ से बि फ़ौज मां निकिरी पंहिंजे सिविलियन कमनि में दाख़िल थियण लाइ ज़ोर भरे रहिया हुआ। इंग्लैंड, अमेरिका, फ्रांस, शिकस्त ख़ोरदा जर्मनी, इटली, अल्बानिया ऐं विच यूरोप जे सभिनी मुल्कनि में कम्यूनिस्टनि जे क़ाइदाना ऐं बहादुरीअ सां हलायल गोरीला तहरीक जे नतीजे में सभिनी मुल्कनि में साम्राजी सरमाएदारीअ जी पाड़ पटिजी रही हुई। जंग बाद जेके चूंडूं थियूं तन में कम्यूनिस्ट, सोशलिस्ट ऐं डेमोक्रेटिक्स जी सरसी थी रही हुई। मजमूई तौर असां हिते बि उॾामंदड़ घोड़े ते सवार हुआसीं ऐं कंहिं जी बि पग लाहिण में देरि कोन कईसूं। उन तकबर सबबि असांजे कन यारनि कुझु कांग्रेसियुनि खे बि परे करे छॾियो ऐं केतिरनि हंधनि ते पंहिंजे मुखालिफ़नि खे मार कुट बि कई। मुंहिंजो पंहिंजो रवैयो एतदाल पसंदीअ वारो हुयो, उन करे मूं कोशिशि करे सभिनी यारनि खे कपिड़नि मां निकिरण खां बाज़ रखियो। अलबत्ता ट्रेड यूनियन में मुंहिंजो रवैयो वधीक जारियाणो हुयो। उनजो हिकु मिसाल मिस्टर स्वेज सां आख़िरी मुलाक़ात हुई, जंहिं लाइ हिन मूंखे दावत ॾेई घुरायो हो। जीअं त हू तमामु कड़क तबियत जो अमेरिकन हो ऐं स्टैंडर्ड ऑयल तरफ़ां ड्रमन ठाहिण जी फैक्ट्रीअ जो मैनेजर हो। उन करे मूंसां हिन जो हमेशह टकराउ थींदो रहंदो हो। मूंखे अचण सां ई चांहि जो कोप पेश कंदे ख़ुशीअ सां चयाईं, पंहिंजी हाणी मोकिलाणी आहे। मस तव्हां मां जिंद छुटी। मूं हिन खां ॾाढे प्यारे तरीक़े सां पुछियो, केॾांहुं वञण जी तयारी आहे? वराणियाई, सिंगापुर में बि तोखे मूं जहिड़ा घणाई मुक़ाबले लाइ तयारु मिलंदा। उन ते हू सॼो ॻाढ़ो थी वियो ऐं चयाईं, ॾिसबो। हिते उहो ॿुधाईंदो हलां त मूंखे हिकु धीउ मुंहिंजे सखर जेल जी नज़रबंदी दौरान पैदा थी चुकी हुई, जंहिंजो नालो मुंहिंजी ॾाॾी प्रभदास भगवंती रखियो। उन पंहिंजे धुन में मज़दूर, शागिर्द ऐं अदबी तहरीकुनि में सरगर्म रहंदे मुश्किल सां ॻोठ अची कुटुंब सां वक़्तु गुज़ारे सघंदो हुउसि। हिकु भेरे कामरेड जमालुद्दीन बुखारीअ खे ॻोठ वठी वियुसि त हिन जी आजियां मुंहिंजे ॾाॾी ऐं पीउ बुखारी मल जे नाले सां कई। घर में जीअं त परदो कोन हो, तंहिं करे हिन खे घर में अमड़ वटि बि वठी वञी विहारियमि। अमड़ बुखारीअ खे कन में चयो, सोभे खे सम्झाए त खेसि हिकु ज़ाल ऐं धीउ बि आहे, जंहिंजी कॾहिं कॾहिं ई सही पर संभाल लहण बि संदसि ज़िम्मेवारी आहे। हुन सां गॾु उहो बि चयाईंसि, असां सभिनी जो सोभे में साहु आहे, पर हिन जो कंहिं ॿिए शइ में मोह आहे। बुखारी खिली अमड़ सां वाइदो कयो त सम्झाईंदोसांसि। बाद में बुखारी मूंखे उहा कन भिणक ॿुधाई ऐं नसीहत बि कई, जंहिंखां पोइ हू मूंखे हर महीने मासी पार्टी जे ख़र्च ते ॻोठ मोकल ॾींदो हो, छो त हू असांजे पार्टीअ जो जनरल सेक्रेटरी हो ऐं मां संदसि नाइब होसि। 1945 ईस्वी जी शुरूआत में असांजे मुख्य कारकुननि जी गॾियल मीटिंग में उहो तय थियो त पार्टीअ खे मुनज़म करण लाइ मरकज़ी कमेटी ठाहिजे, जंहिंमें कामरेड हैदर बख्श जतोई, कामरेड डॉक्टर हासाराम नवाब शाह वारो, कामरेड अब्दुल कादिर खोखर ऐं कामरेड बनाराम, मां ऐं कामरेड जमालुद्दीन बुखारी मेंबर चूंडिया वियासीं। साॻी मीटिंग में कामरेड बुखारी खिलंदे उहो चयो हो, सोभो स्टालनि जो प्रस्तार नाहे, पर हू मुंहिंजे लाइ उन करे ज़रूरी आहे।
जो हिन पंहिंजे असर सां सवें कारकुननि असांजी तहरीक लाइ पैदा कया आहिनि, जेके इंतिहाई सचा, मुख़लिस, ईमानदार ऐं अणमोट इनकलाबी आहिनि। उन मीटिंग में कामरेड जमालुद्दीन बुखारीअ संघ जी मुतफ़िक़ा राय सां मूंखे पंहिंजो नाइब मुक़ररु कयो। हिन वक़्त ताईं मां अगस्त सेप्टेंबर 1946 ईस्वीअ ताईं तारीख़ी वाक़िअनि, ज़ाती ऐं सियासी सरगर्मियुनि जो ज़िक्र करे आयो आहियां ऐं पंहिंजे अंदर जी उणतुनि जो ज़िक्र घटि कयो अथमि। इंसानु रुॻो सियासी या इनकलाबी न आहे, पर साॻिए वक़्तु जारी रहंदड़ कंहिं सोच ऐं रूहानी जिदोजहद जो मर्कज़ बि आहे। हेल ताईं मूं पंहिंजे जवानीअ जी मस्ती ऐं पंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ खे घटि अहमियत पे ॾिनी आहे। यार दोस्त ईअं सम्झंदा आहिनि त मां तारीख़ जी धारा में हिकु क़ाबिल तारूअ वांगुरु तरंदो रहियो आहियां ऐं के लाहा चाढ़ा जेके इंसान खे ज़िंदगीअ में लाज़मी तरह ईंदा आहिनि, तन जो ज़िक्र उन करे घटि कयो अथमि जो हर इंसान जे पंहिंजे अंदर जी वेड़ अलॻि अलॻि क़िस्म जी थिए थी ऐं मां पंहिंजे ॾुखनि, सुखनि, बीमारियुनि ऐं झाकनि जो उन करे ज़िक्र घटि कयो आहे छो त उहे दिलचस्प हूंदे बि ॿियनि जी रहनुमाई घटि करे सघंदा। मां जेकॾहिं पंहिंजे मुतलिक़ को नाविल लिखा हा त उन में कुझु रोमांस, कुझु उमंग, उधमा ऐं कुझु हेठि मथायूं लिखा हा, पर हक़ीक़त उहा आहे त असां सभई यार हिकु मस्तु घोड़े ते सवार हुआसीं ऐं उहो पे सम्झोसीं त बसि घिटीअ जे ॿिए मोड़ वटि या चौवाटे ते कंहिं बि हिकु वाट वठण सां सुर्ख इनकलाब असांजे लाइ अखियूं विछाए इंतज़ार में आहे। उहा ख़बर कोन हुई त असांजा हाकिम ऐं उन्हनि जा छाड़ता असांजे लाइ कहिड़ो जहन्नुम तयारु करे रहिया आहिनि। उन ज़माने में हिकु चवणी मशहूरु हुई, अंग्रेज़ पंहिंजी रिथाबंदी 100 साल अॻु कंदा आहिनि, वाणिया या हिंदू पंहिंजी रिथाबंदी 25 साल पहिरियां कंदा आहिनि, मुस्लमान तॾहिं रिथा कंदा आहिनि जॾहिं आफ़त मथां अची पवंदी अथनि, ऐं सिख तॾहिं रिथींदा आहिनि जॾहिं आफ़त गुज़री वेंदी आहे। ॿी हिकिड़ी चवणी बि जेका सभिनी पंजाबियुनि मुतलिक़ आहे, ख़्वाह उहे हिंदू, सिख या मुस्लमान हुजनि, उहे सभु थुल्हा मतारा त हूंदा आहिनि पर खोपड़ीअ में गूंदो कुझु घटि हूंदो अथनि। पंजाबीज़ आर ब्राउन, दे हैव लिटिल ब्रेन्स। असां उहो बि कोन सोचियो हो त अंग्रेज़ पाकिस्तान जे सूरत में पंजाबियुनि जे लाइ हिकु जागीर ठाहे ॾेई वञी रहिया आहिनि, यानी इंग्लैंड जे रिटायर डेमोबिलाइज़्ड थियल 25 लख फ़ौजियुनि लाइ पाकिस्तान ठाहियो पियो वियो। असां हुन वॻीअ में हुआसीं त पाकिस्तान हिकु मुस्लिम घणाईअ वारो मुल्क आहे, उन करे हक़ ख़ुदि इरादियत जे बुनियाद ते असां पंहिंजा हज़ारे जवान ख़िज़र हयात टवाना जी हुकूमत खे ड्राइण लाइ जेलनि में मोकिलिया। सिकंदर हयात टवाना जिना साहब खे पंजाब में अचण ई कोन ॾींदो हो ऐं हिन जा मुख्य वज़ीर सर चोटूराम ऐं सरदार बलदेव सिंह हुया। हीरो जिना चवंदो हो, मूं ऐं मुंहिंजे सेक्रेटरी पाकिस्तान ठाहियो, असां चवंदा आहियूं त पाकिस्तान असां ठाहियो। हक़ीक़त हाल जी उहा आहे त अंग्रेज़नि पाकिस्तान खे उन लाइ ठाहियो त जीअं हिंदुस्तान जी सरमाएदाराना सियासत खे मुंहुं ॾियण लाइ हिननि जे मथां हमेशह लाइ हिकु तोप पाकिस्तान जी सूरत में क़ाइमु रहे। पाकिस्तान जे सूबनि जा पहिरियां गवर्नर सरायो आहिनि, जेनकिंसन पंजाब जो, सर विलाप केरो सरहद जो, सर ग़ुलाम हुसैन सिंध जो, कुर्बान अली खान बलोचिस्तान जो हुआ। उहे पाकिस्तान ऐं इस्लाम खां वधीक अंग्रेज़नि जा वफ़ादार रहिया। 1945 ईस्वी में जेके इलेक्शनूं सूबनि में करायूं वयूं तन में असां लेबर मां काज़ी मुजतबा जी मदद कई छो त उहो हिकु मुस्लिम लीगी कम्यूनिस्ट हो। हारी कमेटी तरफ़ां असां पूरो ज़ोर कामरेड हैदर बख़्श जतोईअ खे कामयाबु करण लाइ लॻायो ऐं थर मां हिकु कूली राम जी खे पंहिंजी हारी कमेटीअ जे टिकेट ते बीहारियो। मजमूई तौर ते असां पंहिंजे प्रोग्रामनि जी तशहीर या मशहूरियत त कई पर कामयाबी किथे बि कोन मिली। बदकिस्मतीअ सां GM सैद ऐं जिनाह में छिकत आणण सबबि सैद खे माण्हुनि कोन वरनायो ऐं काज़ी अकबर ऐं पीर इलाही बख़्श दादू ज़िले मां चूंडिजी आया। इलेक्शन बाद वरी असां पंहिंजे अटालनि समेत मज़दूर तहरीक ऐं कम्यूनिस्ट महाजन ते फहिलिजी वियासीं। 1956 ईस्वी में मूंखे साई थी पई। हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त भरिसां हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणीअ जे मुतब में मुंहिंजो इलाजु कामरेड जमालुद्दीन बुखारीअ करायो, जेको 10 ॾींहं हलियो पर को बि फ़ाइदो न पियो। डॉक्टर ताराचंद लालवाणी एलोपैथिक डॉक्टर हुयो त सही तशख़ीस कोन कई।
हिकु ॾींहुं ओचितो मुंहिंजो भाउ केवलराम आयो, मूंखेसि लेटी लेटी हथु ॾिनो त मुंहिंजे अखियुनि में ॾिसी चयाईं, तोखे त सावल आहे, हल त मां तुंहिंजो ॻोठ में थो इलाजु करायां। मां ॻोठ में तक़रीबन 14 ॾींहं रहियसि ऐं हफ़्ते अंदरि साई ख़तमु थी वई। मूं पंहिंजे टोटकाई चाची लखीमल खां पुछो, कहिड़ी दवा ॾिनई? चयाईं, हिकिड़ो वखर, फेरोकनी ऐं ॿियो जमाल घोटो। इलाज दौरान परहेज़ उहा हुई, सिर्फ़ु दाल मुङनि जी ऐं कणिक जी अणबी मानी जो फुल्को खाइणो हो। 7 ॾींहंनि जे दस्तनि बाद कुझु फ़र्क़ थी, पोइ ॾाढ़ूअ जे शरबत जा 2 शीशा शिकंजीअ सां ठहियल पियारियाईं। अॼु ताईं वरी उहा बीमारी मूंखे न थी आहे। 1945 में हिकु ॾींहुं मूंखे गोविंद माली कृष्ण खटवाणीअ जे घर वठी हलियो। कृष्ण खटवाणी उन वक़्तु हिकु नंढो किताबु टुटल तारूं छपाए चुको हो। मूं हुनखे सलाह ॾिनी त हू शांति निकेतन वञे, छो त हू हिकु आइडियलिस्ट क़िस्म जो नौजवान पियो लॻो। उनखां बाद हू हमेशह मूंसां लाॻापियल रहियो ऐं विरहाङे खां पोइ हू वरी 1989 ईस्वीअ में सिंध आयो त गोविंद माली ऐं नारायण भारतीअ सां गॾु मूं वटि लाड़काणे बि आयो ऐं असां मुंहंनि जो दड़ो गॾिजी घुमियो। वरियनि जे विछोड़े खां पोइ पहिरीं मुलाक़ात हुई, जंहिंमें समूरनि पुराणनि दोस्तनि, साथियुनि ऐं उस्तादनि जो ज़िक्र थियो। हू 2 ॾींहं हिते हुआ। कामरेड जूं कुझु तस्वीरूं। कामरेड पंहिंजी न्याणी निर्मला जे शादीअ जे मौक़े ते। कामरेड हिंदुस्तान जे अदीबनि सां। कामरेड IK गुजरवाल धीअ ऐं वीना श्रृंगीअ सां गॾु। कामरेड जवानीअ में। कामरेड जी वॾी लीला कराची में। कामरेड जी वॾी लीला शादी खां पोइ। कामरेड पंहिंजे ॻोठ में बाग़ में मूड़े ते वेठल। कामरेड 1986 ईस्वीअ में अंजुमन तरक़ी पसंद मुसनिफ़िन जे गोल्डन जुबली तक़रीब खे कराची प्रेस क्लब में ख़िताब कंदे कामरेड खे दिल्लीअ में आजियाणियो। कामरेड मुहियनि जे दड़े ते नींगरियुनि खे ॼाण ॾींदे। कामरेड पंहिंजी 3 न्याणियुनि किशनचंद इंदरलाल न्याणनि किशनचंद इंदरलाल ऐं डॉक्टर नंदलाल सां। कामरेड गुजराल निर्मला शीला गुजरवाल ऐं कामरेड शोभो। कामरेड अमेरिका में। कामरेड अनवर पीरज़ादे ऐं ॿियनि दोस्तनि सां मुहियनि जे दड़े ते। कामरेड पंहिंजे पुट कन्हैये, अविनाश ऐं कुमल सां। कामरेड कृष्ण खटवाणी सां गॾु। कामरेड 70 सालनि जी वहीअ में। कामरेड जो हफ़ीज़ कासमाणी पारां ठहियल मुजस्मो। कामरेड मौलाना मोहम्मद गिरामी, मदद अली सिंधी ऐं नफ़ीस अहमद नाशाद सां गॾु। कामरेड जवानीअ में। कामरेड 70 वारे ॾहाके में वकालत कंदे। कामरेड इंटरव्यू ॾींदे। कामरेड वॾे भाउ केवलराम सां गॾु। कामरेड पंहिंजी वॾी लीला सां गॾु। कामरेड जी वॾी लीला ऐं पोटी कूंज। कामरेड 72 वरियनि जी सालगिरह जो केक काटींदे। कामरेड भाइरनि केवलराम ऐं भाई खूबचंद सां गॾु। कामरेड 1942 ईस्वीअ में हिंदुस्तान छॾे वञूं तहरीक जे साथियुनि सां गॾु। कामरेड 1988 ईस्वीअ जे आम चूंडुनि में उम्मीदवार तौरु। कामरेड लंडन में कार्ल मार्क्स जी मज़ार वटि। कामरेड ऐं जाम साकी। कामरेड एवार्ड वसूल कंदे। कामरेड ऐं निर्मल। कामरेड ॻोठ बिंडीअ में नज़रबंदी दौरान। कामरेड जाम साकीअ सां गॾु। कामरेड शोभो निर्मल पुट अविनाश ऐं मूमल। कामरेड कुटुंब समेत पुट नुंहुं पोटा ऐं पोटियूं। कामरेड पुट निर्मल ऐं पोटनि पोटियुनि सां। कामरेड जे इंटरव्यू जो अंदाज़। कामरेड पोटे राहुल सां। कामरेड जो वालिद टंवरमल ऐं माउ पदमा। कामरेड शोभो अमेरिका में। कामरेड मदद अली सिंधी ऐं मौलाना ग़ुलाम अहमद गिरामी सां। कामरेड पोटे राहिल ऐं पोटी कूंज सां गॾु। कामरेड पंहिंजे ॻोठ में अमानला शेख सां। कामरेड हिंदुस्तान में एवार्ड वठंदे। कामरेड AG उत्तम सुंदरी उत्तम चंदाणी ऐं रशीद भट्टी सखर में। कामरेड मीर गौस बख्श बिज़ंजे सां गॾु। कामरेड ऐं पोपटी हीरा नंदाणी। कामरेड जी रंगीन वॾी तस्वीर जेका किताब जे मुंहं ते पिणु छपियल आहे।